वींदासीं ज़िंदान उॾारे वींदासीं ज़ंजीर तगारे वींदासीं आ मरणो हर हिक माण्हू खे पर ईअं न मरंदासीं का आग लॻाए वींदासीं को ॿारनि ॿारे वींदासीं। मोहतरम जनाब हेडमास्टर साहब इज्जत उस्तादा ऐं मुंहिंजे स्कूल जा प्यारा शागिर्द साथियो अस्सलाम वालेकुम यारी मदद। अॼु जंहिं मौज़ूअ ते मां ॻाल्हाइणु चाहींदुसि उहो आहे सिंध जी सक़ाफ़त। अज़ीज़ दोस्तो ऐं साथियो दिसंबर जो महीनो जेको हर साल सिंधी सक़ाफ़त जो महीनो करे मल्हायो पियो वञे सो सिंधी क़ौम लाइ कंहिं ईद खां घटि न आहे। सिंध में मल्हायो वेंदड़ सक़ाफ़त जो ॾींहुं सिंधी माण्हुनि खां सिर्फ़ु इहा तक़ाज़ा नथो करे त हू सिर्फ़ु हिकु ॾींहुं टोपी ऐं अजरक पाए हिकु ॾींहुं जो जमालो लॻाए वरी पंहिंजे हज़ार वरियनि जी सक़ाफ़त खे विसारे ॾे, पर उन ॾींहुं असां सभिनी खे इहो वचन चढ़णु घुरिजे त असीं पंहिंजा समूरा इख़्तिलाफ़ विसारे पंहिंजी सक़ाफ़त तहज़ीब जे असुल रूह खां वाक़ुफ़ थी मुआशरे में मौजूद बुराइयुनि खे हमेशह लाइ ख़तमु करे मुकमिल तौर इंसानियत जे फ़लसफ़े जी पोइवारी कयूं। अहिड़े अमल सां ई असां हिकु ख़ुशहाल सिंध अॾे सघूं था। इहा ख़ुशहाल सिंध जंहिंमें का औरत न निहाल पैर जे नाले ते कारी करे न मारी वञे, उहा सिंध जंहिंमें का तानिया कास्कनिया कंहिं बदमस्त वॾेरे जे हथां पंहिंजे ई घर में गोली जो काज न बणिजे, उहा सिंध जंहिंजे दस्तदान मां ला इलाहा ऐं निमरता जा लाश न निकिरनि, न वरी फताना जमाली ऐं सारा कई पैगंबर पेशे सां तालुक़ रखंदड़ मुस्ताद ने गली निगाह हीक सनी वार का खंजर खत खिया तू मंजे मकामन में सुती पइया मगर जे उठी पई त महशर खां दिखिया। मतलब अहिड़ी सिंध जेका मुंहनि जे तड़े जी क़दामियत कंदे दुनिया में ॿीहर हिकु भेरो दुनिया जे असीम ॿोलियुनि सक़ाफ़तनि ऐं तहज़ीबुनि में पाण खे निमाया रखे। अज़ीज़ दोस्तो ऐं साथियो सिंध रवादारी भाईचारे अमन ऐं मोहबत जो पैगाम ॾींदी रही आहे। सिंध असांजो तारीख़ी वतन आहे। हिन दुनिया जे कोने ते जेके बि क़ौमूं रहनि थियूं उन्हनि मां कुझु क़दीम तरीन क़ौमूं आहिनि। बाद में वजूद वठंदड़ क़ौमनि ऐं क़दीम तरीन क़ौमुनि जो फ़र्क़ु सक़ाफ़तनि मां वाज़िह नज़र ईंदो आहे। सिंध बि उन्हनि क़दीम तरीन क़ौमुनि मां हिकु आहे जंहिंजी क़दामियत मुंहनि जे दड़े खां हज़ारे साल आगाठी आहे। आख़िर में मां हिकु शाइर पढ़ी पंहिंजी जॻह वठंदुसि। काल पुछो कंहिं रस्ते वींदे आख़िर तुंहिंजो देसवा कहिड़ो, काल पुछो कंहिं रस्ते वींदे आख़िर तुंहिंजो देसवा कहिड़ो, मूं त चयो मां सिंधी आहियां सिंधड़ी जिंदड़ी देसवा मुंहिंजो, मूं त आदम ज़ादो आहियां जेको पायां देसवा मुंहिंजो, मूं त आदम ज़ादो आहियां जेको पायां देसवा मुंहिंजो। हिन दुनिया में हुन दुनिया में अहिड़ी कंहिंजी धरती न आहे चुग चुगनि खां आहे मुंहिंजी वीज़ा ते मूं वरिती न आहे। अभिरी आहे सफरी आहे सौदा करण लाइ सस्ती न आहे। काल पुछो कंहिं रस्ते वेंदे आख़िर तुंहिंजो देसवा कहिड़ो, मूं त चयो सिंधी आहियां सिंधड़ी जिंदड़ी देसवा मुंहिंजो, मूं त आदम ज़ादो आहियां जेको आहियां देसवा मुंहिंजो। थैंक यू।